पर मोलू बाबा यो मोलू बोलू क्या है सिर्फ रेस को इजाजत यहाँ मोलू आखण दी तुसा केर थी भाई मोलू मोलू मोला बख्श में को आके ओ धरते ठीक है मोला बख्श नाराज न थी इहो बुधाए त आचर हित कीअं पहुतो आचर को मैं यहाँ पारी था इथामी रेस दा पैगाम दे सही तुसा को क्या थी ओ धरते रेस जो पैगाम खैर जो हो ओ को फैसले की तारीख देवनी आई रेस में को आख्या तुसा का भी जज्बात न करे वे ओ धरते हां जो गाल गाटे कनु चढ़ गई तो तू सारे गाटे भंडन दे ले ओ तेरी कौन करे सी ओ धरते हां ठीक है बाबा साईं मां तव्हांजे दिल जा वाम ऐं गुमान दूर करण खातर गाल्हियुनि में शरीक थींदुस पर मूंखे यकीन आहे बाबा त मूसा खान उते का बि ॻाल्हि तस्लीम कोन कंदो पर जे मूसा खान ॻाल्हियूं तस्लीम न बि करे पोइ बि मां कूड़े माण्हू जी परख रखां थो बाबा बाबा जेकॾहिं कूड़े ऐं शैतानी माण्हूअ जी परख रखो आह करियूं त कहिड़े आधार ते छा मिठल खान ऐं अदीअ जे कातलनि सां ठाह करे उन्हनि खे गले लॻायूं न रुस्तम न खणी जो दिलावर खान बि ज़ोर भरियो न उनखे बि जवाब ॾेई छॾींदासीं पर मिठल खान जे कातिलनि खे हरगिज़ न बख़्शींदासीं बाबा जेकॾहिं मूसा खान सां ठाह करणो ई नथा चाहियो त पोइ हुन सां ॻाल्हियूं कहिड़े आधार ते पिया कयो मूसा खान जो असली रूप सभिनि जे साम्हूं वाउखे करण लाइ ठीक है चाचा ठीक है मां रुस्तम के वठी ईंदुसि तव्हां बेफिक्र थी रहो सुल्तान सुल्तान मां हलण खां इनकार कोन थो कयां पर जेकॾहिं उते दिलावर खान ठाह लाइ ज़ोर भरियो त हुन सां फिको मिठो थियणो पवंदो यार अहिड़ी नौबत ई न ईंदी पुट बाबा तो मूसा खान खे अञा सुञातो ई नाहे मूंखे ख़बर आहे त हू ठाह करण जे लाइ ॻाल्हियुनि में कहिड़ा वट ॾींदो हिक खूनीअ जी जेकॾहिं ॻाल्हि न मञीसीं त असां मथां का बि मयार कोन ईंदी बाबा इहो तूं थो चईं बाबा इहो तूं थो चईं पर मां दिलावर खान खे बि सुञाणा थो हू मोहब माण्हू आहे बाबा हू एतिरो त मोहब माण्हू आहे जो हिकु खून त छा पर 10 खून थियल हुजनि तॾहिं बि उन्हनि खे माफ़ करण जी कुवत रखे थो पर बाबा मां तोखे ॿुधाए चुको आहियां त मां एतिरो सखी दिलि न आहियां बाबा जो पंहिंजनि दुश्मननि खे माफ़ करे छॾियां रुस्तम जेकॾहिं मूसा खान खूनी बि निकितो त उनखे ॻाल्हियुनि वसीले मां मात ॾींदुसि तूं मूं मथां एतबार कर आख़िर मां तुंहिंजो पीउ आहियां पीउ ठीकु आहे बाबा मां हर हाल में उते ईंदुसि ऐं कोशिश कंदुसि त ॻाल्हियुनि जे ज़रिए मूसा खान जो शैतानी रूप तव्हां अॻियां वाको कयां पर जेकॾहिं मूसा खान पंहिंजो शैतानी रूप लिकाइण में कामयाब पियो तॾहिं बि मां हुनखे माफ़ कोन कंदुसि हर हाल में मां तोसां ॿधल आहियां पर मां जबार बाबा मां आहियां मोहबती माण्हू ऐं मां न चाहींदुसि त अव्हां को हिते मसइलो खड़ो कयो वैसे हाणे असांजी तव्हांखे का बि शिकायत न शिकायत मिली आहे तॾहिं त तव्हांखे घुरायो अथमि भुतारो वो केरु आहे जेको असांजी शिकायतूं थो कंदो अथे केर बि हुजे इन सां तव्हांजो कमु न वञे हीअ पहिरीं शिकायत सम्झी माफ़ थो कयांव जे ॿी शिकायत आई तो मूंखां बुरो कोई कोन थींदो आहे सुधरो बाबा सुधरो गाल को गाटे न चाड़ो धरते इत्तफाकन का गलती थी वई हूंदी उन्ही लाइ असां तव्हां खां माफ़ी था वठूं बाबा मां तव्हांजी दिलि रंजाइण नथो चाहियां छो त मां आहियां मोहबती माण्हू ऐं मां चाहींदुसि त अव्हां जेतिरो वक़्तु बि हिते रहो प्यार मोहबत अमुन ऐं कुर्ब सां रही वञो हा जबार ये गाल गाटे को चढ़ वेसी तो मोहब्बत बरकरार न रसी उधर ते बेफिक्र रहो कमदार बेफिक्र रहो गाल जो गाटो भञी जंदासीं पर पंहिंजे गाटे खे गाल को चढ़ण कोन ॾींदासीं खानू घर दिमाग खां इहो आचर बची कीअं निकितो अकबर बची कीअं निकितो एतिरो पंहिंजो पाण खे कोस न खानू जेकॾहिं बकर पैदा थियो आहे त हिक न हिक ॾींहुं ज़रूर छुरी हेठां अचिणो आहे पर मां आचर खे एतिरी मोहलत नथो ॾेई सघां अकबर नथो ॾेई सघां आचर हींअर भॼ भॼा में आहे
अॼु न त सुभाणे मोह पइजी वेंदो। इहा त मूंखे बि ख़बर आहे।